शहीद मासूम असगर की याद में 8 मुहर्रम जो जो मातमी जुलूस है वो कदीमी इमाम बारगाह नबन सरकार का बरामद थो जो मुकर रूट रस्तन कोसा इमाम बारगाह कदीमी समा इमाम बारगाह मोती चौक मार्केट चौक मरकजी पंजपीर इमाम बारगाह का थींदो शाम जो फ़कीर इमाम बारगाह से नहर थींदो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वो अमरकोट में आज़ादारी जो सिलसिलो जारी है। अमरकोट ज़िले के नंढनि वॾनि शहरनि में वो न्याज़ लंगर तक़सीम कयो पियो वञे वॾे तइदाद में वो सभीलूं लगायूं आहिनि मुख़्तलिफ़ नाले वारा ज़ाकिर आलिम आहिनि वो जो मजलिसनि खे ख़िताब करे करबला जे ताने ते रोशनी विझी करबला जे शहीदनि खे भेटा पेश करे ॿुधाईंदा हलूं अमरकोट ज़िले के नंढनि वॾनि शहरनि में आज़ादारी जो मातमी जुलूसनि जे निकिरण जो वो सिलसिलो जारी है। ही शहीद मासूम असगर जी वो याद में निकतल मरकज़ी मातमी जुलूस है पंहिंजे मुक़रर रूट रस्तनि खां थींदो शाम जो फ़कीर इमाम बारगाह ते नहर थींदो।